नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवां सां ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद एहतसाब अदालत जाली बैंक अकाउंट्स केसिस जा 14 करप्शन रेफरेंस ख़त्म करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं, एहतसाब अदालत अब्दुल गनी मजीद ख़िलाफ़ जाली बैंक अकाउंट्स वारो 14 रेफरेंस वापस करे छॾियो आहे। नए नेब कानून मूजिब हाणे जाली बैंक अकाउंट्स जो रेफरेंस एहतसाब अदालत में ट्रायल न थी सघंदो। इस्लामाबाद एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर रेफरेंस मां वापसि मोकिलण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जाली बैंक अकाउंट्स केसिस जा 14 रेफरेंस करप्शन ख़त्म करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। एहतसाब अदालत अब्दुल गनी मजीद ख़िलाफ़ जाली बैंक अकाउंट्स वारो 14 रेफरेंस वापसि करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। नए नेब कानून मूजिब हाणे जाली बैंक अकाउंट्स जो रेफरेंस एहतसाब अदालत में ट्रायल न थी सघंदो। इस्लामाबाद एहतसाब अदालत जे जज मोहम्मद बशीर रेफरेंस वापसि मोकिलण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जाली बैंक अकाउंट्स केसिस जा 14 करप्शन रेफरेंस ख़त्म करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। अपडेट कयूं पिया। अवां खे ख़बर जे हवाले सां एहतसाब अदालत अब्दुल गनी मजीद ख़िलाफ़ जाली बैंक अकाउंट्स वारो 14 रेफरेंस वापसि करे छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। एहतसाब अदालत अब्दुल गनी मजीद ख़िलाफ़ जाली बैंक अकाउंट्स वारो 14 रेफरेंस वापसि मोकिले छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, एहतसाब अदालत में हलंदड़ जाली अकाउंट्स केस जेको सो आहे उन खे वापसि एहतसाब अदालत जेको सो नेब ॾांहुं मोकिले छॾियो आहे। ही करप्शन हिन में 14 मुख़्तलिफ़ रेफरेंस हुआ, जंहिंमें अहम जेको सो मुलज़िम अब्दुल गनी मजीद समेत ॿिया हुआ। उन्हनि जे ख़िलाफ़ जेको सो अॼु एहतसाब अदालत जज मोहम्मद बशीर जेको सो ॿुधणी करे ही केस जेको सो वापसि मोकिलण जो हुकुमनामो ॾिनो आहे। अदालत जो चवणु आहे त रेफरेंस जेको सो निजी माण्हुनि ते बदल जेका त बेनामी कंपनी जे ज़रिए प्लॉट ख़रीदण जे हवाले सां उहो उनजी मालियत जेका 24 करोड़ 59 लख रुपया कुझु आहे ऐं मुलज़िमनि 17 करोड़ 80 लख रुपयनि जी अदायगी जेका था जाली अकाउंट जे ज़रिए कई आहे। इहो समूरो केस हो। जीअं त नओं तरमीमी जेको सो नेब एक्ट आहे उन तहत 50 करोड़ रुपयनि खां घटि मालियत वारा केस जेके एतिरा अदालत में नथा अची सघनि, न ई उन्हनि ते रेफरेंस ठही सघिजे थो। उन समूरी सूरत के नज़र में रखंदे हीअ रेफरेंस जेको वापसि नेब खे मोकिलियो थो वञे। एहतसाब अदालत जो इन ते को बि जेको दायर इख्तियार नथो वञे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।